सिंध दे सुजाण सान्याबंद माण्हुनि तरफ़ां भोतार निज़ाम नामंज़ूर जे नारे हेठि अॼु हैदराबाद में प्रोग्राम थींदो। प्रोग्राम में सिंध जा नाले वारा बाशऊर लेखक अदीब दानिश्वर शहाबुद्दीन ओस्तो जामी चांडियो, मंज़ूर मीराणी, इज़हार सुमरो, प्रोफेसर मुश्ताक मीराणी, अल्लाह बख्श कुंबर, नज़ीर कुरैशी ख़ुसूसन शिरकत कंदा। बाशऊर सिंध तरफ़ां थींदड़ प्रोग्राम में सिंध मां ठगी वारे सरदारी भोतार निज़ाम खे ख़त्म करण, कामूरनि खे भोतारनि जे कब्ज़े मां छॾाइण, औरतुनि खे आइनी हक़ ॾियारण, शागिर्दनि खे बहितर तालीम ॾियारण, नौजवाननि खे रोज़गार ॾियारण, जागीरियूं ख़त्म कराए हारियुनि खे ज़मीनियूं ॾियारण, पौरियतनि खे बहितर मुआवज़ो ऐं तहफ़ुज़ ॾियारण, सनअतकारी खे तरक़ी वधाइण ऐं हर शहरी खे बुनियादी इंसानी हक़ ॾियारण, हर शहरी खे चूंड विढ़ण ऐं आज़ादी सां वोट विझण जो हक़ ॾियारण, सिंध जी सक़ाफ़त, माॻ, मकान, माज़ी ऐं मुस्तक़बिल बचाइण, जमहूरी रोशन ख़्याल, सहप, बराबरी, इंसाफ़ ऐं तरक़ी वारो जदीद समाज जोड़ण लाइ अमली जदोजहद करण वास्ते हिकमत अमली जोड़ी वेंदी।